ओआईसी ईरान ऐं गज़ा ते इसराइली अगराईअ खे न क़बूलण जोॻो क़रार ॾेई छॾियो। सेक्रेटरी जनरल चयो आहे त गॾियल क़ौमुनि जे ठहिराइण मूजिबि हर मुल्क खे पंहिंजे दिफ़ा जो हक़ हासिलु आहे। ईरान इसराइल तकरार जो पुरअमन हल ॻोल्हणु घुरिजे। तुर्किया जे सदर रजब तैयब अर्दगान इसराइल खे अमन में सभ खां वॾी रंडक क़रार ॾेई छॾियो। सदर चवणु आहे त नेतन्याहू समूरे ख़िते खे तबाही जी तरफ़ धिकणु चाहे थो। ख़िते खे वधीक तबाही खां बचाइणो पवंदो। मुस्लमाननि जो इतिहाद वक़्त जी ज़रूरत आहे। हीउ वक़्तु आहे समूरो इख़्तिलाफ़ ख़तमु करे हिकु थी वञो। आलमी बिरादरी इसराइली जारियत खे रोकण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी तुर्किया जे सदर रजब तैयब अर्दगान सां इस्तांबुल में अहम मुलाक़ात। ईरान ते इसराइली हमलनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। ईरान जी ख़ुदमुख्तियारी इलाक़ाई सलामती ऐं गॾियल क़ौमुनि जे मंशूर तहत दिफ़ा वारे हक़ जी मुकमिल हिमायत जे अज़्म जो वर्जा। सिकताण में घटिताईअ जे लाइ सफ़ारती कोशिशूं जारी रखण ते इत्तफ़ाक़। आलमी बिरादरी खां ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम जी बहालीअ लाइ किरदारु निभाइण जो मुतालबो। ईरान जो अकबर बीहर इसराइल ते मिज़ाइल सां हमलो। हवाई अॾनि दिफ़ाई सनतुनि ऐं कमांड एंड कंट्रोल सेंटर्स ते निशानो बणायो वियो। अरब मीडिया मूजिबि इसराइली दिफ़ाई निज़ाम हैफ़ा तल अबीब ॾखण इसराइल ऐं उतरनि इलाइक़नि में मिज़ाइलनि खे रोकण जी कोशिशि कई। हिकु मिज़ाइल हैफ़ा जे बंदरगाह वेझो किरियो। 25 खां 30 जे वेझो मिज़ाइल इसराइल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फ़ायर कया विया। मिज़ाइल हमलनि में वधीक 27 ॼणा ज़ख़्मी। इसराइली ज़रियनि मूजिबि ईरानी हमलनि में तल अबीब, नक़ब, हैफ़ा ऐं होलोन में शदीद नुक़सानु थियो। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी पिणु थिया। हिकु मिज़ाइल हैफ़ा में घर गुज़ार जे हेडक्वार्टर ते किरियो। ईरान जो दैमोना में इसराइल जे एटमी रिएक्टर ते बि मिज़ाइल हमलो। इसराइली फ़िज़ाया जा विच ईरान में हमला। इसराइल जे 15 खां वधीक ईरानी ड्रोन किराइण जी दावा। ईरानी शहर बोशहर ते हमलो। सूबे ख़ौज़िस्तान में धमाका। 4 शहरी शहीद। इसराइली बचाव वारे वज़ीर जी ईरानी सिक्योरिटी मर्कज़ तबाह करण जी दावा। इसराइल वटि एतिरी सलाहियत नाहे त हू ईरान जे एटमी सलाहियत ख़तमु करे सघे। ईरान सां ॻाल्हाईंदासीं, ॾिसंदासीं त कहिड़ो नतीजो निकिरे थो। मां ॻाल्हियुनि खां पहिरियां सीज़ फायर चाहियां थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जूं न्यू जर्सी में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो ईरान में ज़मीनी फ़ौज लाहिणु आख़िरी हल हूंदो। ईरान ते हमिलो करण जे फ़ैसिले जे लाइ वधीक 2 हफ़्ता वठंदुसि। इसराइल खे फ़िज़ाई हमला रोकण जो चवणु मुश्किल आहे। ईरान एटमी सलाहियत लाइ मवाद जमा करे वरितो आहे। इसराइल ठीकु वञी रहियो आहे। जेकॾहिं अमरीकी असासनि ते हमिलो थियो त हमिलो कंदड़नि खे घणो ॾुख पहुचंदो। पाकिस्तान जो डोनाल्ड ट्रम्प खे अमन जे नोबेल इनाम लाइ नामज़द करण जी सिफ़ारिश जो फ़ैसिलो। पाकिस्तान हुकूमत जो चवणु आहे त सदर ट्रम्प जी मुदाख़लत सां पाकिस्तान ऐं भारत विच में जंग टरी वई। अहिड़ो फ़ैसिलो पाक भारत बहरान में ट्रम्प जे किरदार ते कयो। आलमी बिरादरी भारत जी गैर क़ानूनी जारियत ॾिठी। भारती जारियत इलाक़ाई सलामती जे गंभीर भञकड़ी हुई। भारती जारियत सां मासूम जानियुनि जो नुक़सानु थियो। दिफ़ा जे हक़ खे इस्तेमालु कंदे पाकिस्तान ऑपरेशन बुनियाद मरसूख़ शुरू कयो। उमेद आहे त ट्रम्प आलमी इस्तेहकाम लाइ कोशिशूं जारी रखंदो। गज़ा ऐं ईरान में छिकताण में सदर ट्रम्प पंहिंजो किरदारु अदा कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी बेनज़ीर हुनरमंद प्रोग्राम जो इफ़्तिताह करे छॾियो। बेनज़ीर हुनरमंद प्रोग्राम जी इफ़्तिताही तक़रीब में ख़ातून अवल आसिफा भुट्टो ज़रदारी बि शिरकत कई। पीपल्स पार्टी पंहिंजे विजन तहत आम माण्हुनि खे बाख़्तियार बणाइणु चाहे थी। बेनज़ीर हुनरमंद प्रोग्राम जे ज़रिए क़ौम जे ॿारनि खे जदीद तालीम जी फ़राहमी समेत खेनि हुनर सेखारियो वेंदो। हिन प्रोग्राम वसीले चीनी ऐं जर्मन ॿोली बि सेखारी वेंदी। नर्सिंग जहिड़े शोबे में ॿाहिरियुनि मुल्कनि में वॾी घुर्ज आहे। ॿारनि खे नर्सिंग जी बि तरबियत फ़राहम कई वेंदी। हुनर सिखी नौजवान परॾेह में पाकिस्तान जो नालो रोशन कंदा। सदर आसिफ अली ज़रदारी जो प्रोग्राम जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। वफ़ाक़ी हुकूमत सोलर पैनल ते सेल्स टैक्स 18 मां घटाए 10% करे छॾियो। सेनेट इजलास खे ख़िताब दौरान आणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त बरामद थियल सोलर जे पुर्ज़नि ते 18% सेल्स टैक्स लॻाइण जो फ़ैसिलो मक़ामी सनत खे हथी वठण लाइ कयो वियो हो। ॿिन्ही ऐवाननि जे मेंबरनि जे तजवीज़ुनि ते हुकूमत लचक जो मुज़ाहिरो कंदे टैक्स खे घटाइण जो फ़ैसिलो कयो। टैक्स रुॻो 46% दरामदी पुर्ज़नि ते थींदी। इम्पोर्टेड सोलर पैनल जे प्लेटुनि ते सिर्फ़ु 4.6% टैक्स लागू थींदी। गुज़िरियल माली साल में हुकूमत का मिनी बजट मुतारिफ़ न कराई। असां माली नज़्म ऐं ज़ब्त ते कंट्रोल कयो। महांगाई ते ज़ाब्तो आंदो। करंट अकाउंट में नुमाया बहितरी ऐं नाणे जे ज़ख़ीरनि में इज़ाफ़ो कयो। चयो पियो वञे त कराचीअ में कमु न पिया करायूं। कराचीअ जे लाइ 104 अरब रुपया रखिया आहिनि। लोकल गवर्नमेंट खाते जे 1138 रिथाउनि मां 424 मुकमल थी वियो। ख़बर नाहे छो MQM जे दोस्तनि खे तरक़ियाती कम नज़र नथा अचनि। सूबाई वज़ीर सईद गनी जो सिंध असेंबली जे बजट इजलास खे ख़िताब। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त मौजूदा हालतुनि में सिंध जे बजट खे बहितर बजट चई सघिजे थो।
बजट शानदार तॾहिं हुजे हा जेकॾहिं IMF जा शर्त न हुजनि हा। बजट में पघारुनि में 12% इज़ाफ़ो कयो वियो। बजट में कुझु टैक्सनि खे ख़तमु ऐं कुझु खे घटिताई आंदी आहे। सिंध बजट बाबति मुख़ालिफ़ धुरबा जे मेंबरनि सां मुलाक़ात करे मुशावरत कई वई हुई। कराची में अमन अमान जे हवाले सां केतिरा ई मसइला आहिनि। स्ट्रीट क्राइम ते काफ़ी हद ताईं ज़ाब्तो आंदो आहे। कराची या ॿियनि हंधनि ते ॾोह थियनि था त फॉरेंसिक जे लाइ लाहौर मोकिलियूं था। गुज़िरियल साल रोज़ानो या ॿिनि ॾींहंनि में 5 माण्हू स्ट्रीट क्राइम दौरान क़तल थियनि पिया। थोरे दौरान क़तल जे वारदातुनि में 50% घटिताई आई आहे। मनशिया जे ख़ात्मे लाइ नारकोटिक्स एक्ट आंदो। मनशिया जे रोकथाम लाइ टास्क फोर्स जोड़ियो आहे। फोर्स हर ज़िले में कार्रवाई करे सघे थी। जिते SSP जी मदद खां सवाइ पाण मुरादो टास्क फोर्स कार्रवाई करे थी त पोइ उन ज़िले जे SSP ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जेके पुलिस ऑफिसर मनशियात में मुलविस आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सूबाई घर वज़ीर ज़ियाउल हसन अंजार जो सिंध असेंबली जे इजलास खे ख़िताब संदसि चवणु आहे त आलमी सतह जे मयार मुताबिक़ ट्रैफ़िक एक्ट आणे रहिया आहियूं। ट्रैफ़िक पुलिस जे निज़ाम खे शफ़ाफ़ बणाइण लाइ एहलकारनि खे जिस्म ते लॻंदड़ कैमराउनि खां सवाइ सिग्नल सिस्टम्स खे बहितर बणाए रहिया आहियूं। IBA टेस्ट ज़रिए मेरिट जे बुनियाद ते सिंध पुलिस में नयूं भर्तियूं करे रहिया आहियूं। मेरिट ते कंहिंखे नौकरी मिले थी त असांखे ख़ुशी थींदी। सिंध असेंबली में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 72 सालगिरह ते खेसि भेटा पेश करण जे लाइ ठहराव पेश। बजट सेशन दौरान निसार खोड़े पारां ठहराव पेश करण तां अपोज़िशन जो एहतजाज गोड़ ऐवान मां वाक़ाओ। निसार खोड़े जो चवणु त पैनल ऑफ चेयरमैन वटि रूल्स विच में ठहराव पेश करण जी इजाज़त ॾियण जो अख़्तियार आहे। अपोज़िशन लीडर अली खुर्शीदी चयो त जॾहिं मर्ज़ी पियो ठहराव अवां खे पेश करणो आहे कयो। रूल्स ते असेंबली छो नथी हलाई वञे। इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जो 72हों जनम ॾियारो मल्हायो वियो। PP जी आलनि जी गड़ी ख़ुदा बख़्श आमद। शहीद बेनज़ीर भुट्टो समेत ॿियनि शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भेटा पेश क़ुरान ख़्वानी खां पोइ इज्तिमाही दुआ बि घुरी वई। शहीद राणीअ जी सालगिरह जे मौक़े ते सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में सालगिरह जा केक काटिया पिया। सिंध असेंबली में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे 72 सालगिरह जी तक़रीब। सिंध वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह गुणे वरे वज़ीर क़ाइम अली शाह निसार खोड़े केक काटियो। तक़रीब में स्पीकर अवैस कादिर शाह, सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन, सरदार शाह, ज़ुल्फ़िकार अली शाह, जमील तुमरू समेत असेंबली मेंबरनि जी शिरकत। शहीद बेनज़ीर भुट्टो खे सिंध असेंबली में भेटा पेश कई वई। सिंध असेंबली जे इजलास में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे संदसि सालगिरह जे मौक़े ते ख़राज तहसीन पेश। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे चयो आहे त शहीद मोहतरमा पाकिस्तान खे मिज़ाइल टेक्नोलॉजी ॾिनी। जंगी सूरत हाल बावजूदि सिंध वॾे वज़ीर मुराद अली शाह बहितरीन बजट पेश कई। मुख़ालिफ़ धुर बजट कॉपी ॾिसण खां सवाइ तनक़ीद कई। गोड़ कयो अपोज़िशन वारनि खे इहा बि ख़बर न आहे त सिंध जे हिसे जो पाणी केतिरो आहे। कॾहिं हुननि पाणीअ लाइ आवाज़ु उथारियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जो केस दुनिया में बहितर नमूने पेश कयो। बिलावल भुट्टो दुनिया खे पैगाम ॾिनो त जेकॾहिं पाकिस्तान ॾांहुं मेरी अक्सां ॾिठो वियो त हुनजो भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। भारत खे भरपूर जवाबु ॾियण ते पाक फ़ौज खे सलाम पेश करियूं था। भारत राति जे पेट में हमिलो कयो। पाक फ़ौज ॾींहं जी रोशनीअ में जवाबु ॾिनो। असां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे क़ौमी ख़िदमतुनि ऐं अज़ीम क़ुर्बानियुनि खे भेटा पेश करियूं था। शहीद बेनज़ीर भुट्टो जमहूरियत इंसानी वक़ार ऐं औरतुनि जे हक़नि जे लाइ तमामु घणी जिद्दोजहद कई। सदर आसिफ अली ज़रदारी जो शहीद बेनज़ीर भुट्टो जी 72 सालगिरह जे मौक़े ते पैगाम चवे त शहीद बीबी क़ानून जी हुक्मरानी ऐं आइन जी बालादस्तीअ ते मुकमल यक़ीन रखंदी हुई। शहीद बेनज़ीर औरतुनि जी समाजी ऐं मुआशी ख़ुदमुख़्तियारी जी अलमबरदार रही। असां मोहतरमा जे मंशूर मां रहनुमाई वठंदे जमहूरियत खे मुस्तहकम कंदासीं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तानी अवाम लाइ हमेशह जुरत, जमहूरियत ऐं उम्मीद जी अलामत। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजी ज़िंदगी जमहूरी, तरक़ी पसंद ऐं गॾियल रवादारी ते ॿधल पाकिस्तान जे ख़्वाब लाइ वाक़फ़ करे छॾी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पैगाम। संदसि चवणु आहे त शहीद बीबी औरतुनि जे हक़नि, अक़लियतुनि जी तहफ़ुज़, ग़रीबनि जी भलाई ऐं जमहूरियत जी बहालीअ लाइ आख़िरी साह ताईं विढ़ंदी रही। क़ौम ख़ासि तौर ते नौजवाननि खे अपील आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो जी ज़िंदगीअ मां सबक़ हासिल कनि। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद सिर्फ़ु हिकु सियासतदान न पर हिकु नज़रियो हुई। मूंखे फ़ख़्रु आहे त मुंहिंजी सियासी तरबियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कई। मोहतरमा पंहिंजी हयाती क़ुर्बान करे मुल्क में जमहूरियत बहाल कई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो शहीद बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते पैगाम चवे थो अॼु जो ॾींहुं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी क़ुर्बानियुनि, क़यादत ऐं मिशन खे यादि करण जो आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजी सॼी जमार पाकिस्तान जे अवाम जे हक़नि लाइ वक़फ़ करे छॾी। शहीद बीबी जी क़यादत, क़ुर्बानियूं ऐं मंशूर अॼु बि असां लाइ मशअल राह। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन तरफ़ां शहीद बेनज़ीर भुट्टो जे खे ख़राज अक़ीदत पेश। संदसि चवणु आहे त शहीद मोहतरमा हमेशह आइन, जमहूरियत, इंसानी हक़नि ऐं इज़हार राय जी आज़ादीअ जो झंडो बुलंद रखियो।
हुन औरतुनि खे बाख्तियार बणाइण लाइ जिदोजहद कई। अॼु बि पीपल्स पार्टी शहीद बीवी जे उसूलनि ते अमल करे रही आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजनि जमहूरी नज़रनि खे खणी अॻिते वधी रहियो आहे। इहो तासुर ग़लति आहे त सिंध हुकूमत पंहिंजे फंड्स मां ॿियनि सूबनि खे इस्पतालूं ठहिराए ॾेई रही आहे। उन्हनि इस्पतालुनि जे लाइ पैसा वफ़ाक़ ॾिना आहिनि। सिंध हुकूमत रुगो NICVD ऐं SIUT जी टेक्निकल सपोर्ट कंदी। सिंध हुकूमत रुगो सिंध जे इस्पतालुनि में इलाज लाइ ईंदड़ ॿियनि सूबनि जे मरीज़नि खे मुफ़्त इलाज ॾियण ते पैसा ख़र्च कंदी आहे। सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू जो सिंध असेंबली जे बजट इजलास खे ख़िताब। संदो चवणु आहे त शाह फैसल वारे इस्पताल KMC वटि आहे। कोशिशि कंदासीं त उहा असांखे मिले। मंघो पीर वारी इस्पताल खे बि बहितर कंदासीं। ओलह कराची में सिहत जूं 19 सहूलियतूं मौजूदु ऐं फंक्शनल आहिनि। थाणे बुलाखान में चयो वियो त सिहत जूं सहूलियतूं अणपूरियूं आहिनि, उन ते ज़रूरु गौर कंदासीं। कराचीअ में PIB कॉलोनी इस्पताल लाइ PC1 मंज़ूर थी वई आहे। इन साल इस्पताल जो कमु मुकमल कयो वेंदो।